करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊं आहियां शफ़ी मंद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। नाज़रीन कराम, रमज़ान खां पोइ मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे जुमे जो, जेको तव्हांखे लाइव इंशाअल्लाह ताला तव्हां ॿुधो पिया ऐं हर जुमे ते इंशाअल्लाह हीउ प्रोग्राम रहंदो। ऐं इन खां इहो बि यादि रखो त हीअ जेके प्रोग्राम आहिनि इहे वरी मेहरान टीवीअ जे वेबसाइट ते इहे अपलोड थी था वञनि। तंहिंजे करे इन जा टुकर टुकर करे दोस्तनि ॾे मोकिलियो ऐं अलाह ताला तव्हांखे जो अजुर ॾींदो। हाणे असल जेको अॼु मुंहिंजो मौज़ू आहे उहा आहे हैरानगी परेशानी। हैरानगी परेशानी इन लाइ आहे त हिन वक़्तु जेको मुस्लिम उम्मत जे मथां जेको ज़वाल आयो आहे, शायदि अहिड़ो बेइज़तीअ जो ज़वाल पहिरीं कंहिं दौर में कोन रहियो। हालांकि हींअर उम्मत मुस्लिमा पैसनि वारी बि आहे, उन वटि तेल जा ज़ख़ाइर बि आहिनि ऐं वॾी जेका आहे सम्झ जंग जी सहूलियत आहे, लेकिन अमूमन आम तौर इहे मुस्लमान सवाइ रिढियुनि ॿकरियुनि जे ॿिया हिननि जी न दुनिया में का कैपेसिटी कान्हे का। जीअं रिढूं ॿकरियूं पंहिंजे मालिक ॾे निहारियूं, तीअं असांजी उम्मत वेठी निहारे अमरीका ॾे, रूस ॾे, चीन ॾे। अॼु मूंखे ॾिसूं त असांखे अलाह पाक इन्हनि हालतुनि जो को असांखे इंडिकेशन ॾिनो हो न ॾिनो आहे, क़ुर छा थो चए। लेकिन सभ खां पहिरीं मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे निहारियां थो त ए मुंहिंजा साईं, ए असांजा हिदायत ॾियण वारा, छा तव्हांजे तरफ़ां इन मसइले में का रहनुमाई आहे त जहिड़ी हींअर असां नाउमीदी ऐं उताह गुमराहिनि में किरी पिया आहियूं, तव्हांजे तरफ़ां छा रहनुमाई आहे, छा करणु खपे असांखे। इन ते मां हिकिड़ी हदीस शरीफ़ खोली आहे जामे तिरमिज़ी जी। चए थो अन अलीन काल अम्मा इन्नी कद समिअत रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल। हज़रत अली करमल्लाह फरमाए थो त मां ही नबी करीम खां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी। छा ही त अला इन्हा सतकून फितनतुन। चई मुंहिंजी उम्मत जे मथां हिकिड़ो अहिड़ो दौरु ईंदो जो हुनजी आज़माइश हूंदी, माना सफ़ा जी हाणोकी हालत आहे। हाणोकी हालत आहे त तव्हां ॾिसो था त फ़लस्तीन में छा पियो थो थिए। आहे केरु मुस्लिम उम्मत जो कोन, वॾा वॾा अञा बि जेके मुस्लमान हुकुमरान आहिनि, चाहे अरब हुजनि या अजम जा हुजनि, पार्टियूं पिया था कनि, वॾियूं वॾियूं ॿकरा रखियो, डिनरूं पिया था कनि, घुमनि पिया था। पर हुते जेको असल हालत थिए थी, वरी जेको आहे सो पंहिंजो मुल्क आहे उन में बि केॾो फ़साद आहे। तव्हां ॾिसो त कोर्टुनि में इंसाफ़ न मिलण जे करे हिन वक़्तु जेको आहे सो क़तलगीरी आम थी वई आहे। पुछूं था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चए थो अला इन्हा सतकून फितनतुन, को ज़मानो ईंदो जो इहो फितने वारो ज़मानो जेको अॼोको आहे। त पुछनि कोन था त हज़रत अली या सहाबी साईं इहो भला छा थींदो हुन फितने में, केरु कोन थो पुछे। चवनि था मल मख़रिज मिनहा या रसूल अल्लाह। चए थो अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए त इन फितने मां उम्मत निकिरे कीअं, उन जो को दवा छा आहे। काल किताबुल्लाह। चए थो इन मुसीबत मां निकिरण जो हिकिड़ो ई हल आहे अलाह जो किताब। फीह नबअ मां कान क़बलकुम। चओ त अहिड़े फितने जूं ॻाल्हियूं तव्हां खां जेके अॻु में थी चुकियूं आहिनि उन्हनि जो हिन में ज़िक्र आहे त कीअं उन्हनि क़ौमुनि में फितनो आयो, पोइ कीअं निकिता। पोइ ख़बर मां बादकुम, ऐं जेको ईंदड़ ज़माने जी बि हिन में इंडिकेशन ॾिनल आहे। हुकुम मां बैनकुम, ऐं हिन में तव्हांजे विच में फ़ैसिला करण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। वल फ़सुल लैस बिल हज़ल, ऐं हीअ जेको क़ुर जा हुकुम आहिनि पथर ते लीका आहिनि, पाणीअ ते लीका न आहिनि। मन तरकहू मिन जब्बारिन, जेको टेगर करे लय करे चवंदो क़ुर मुंहिंजे लाइ न आहे, माना पाण खे मिसाल तौर वॾो पढ़ियल थो सम्झे, या छोकिरा नौजवान ओ लेवल कनि था, हे चवंदा मौलवियुनि जी ॻाल्हि आहे। जेको माण्हू पंहिंजे इल्म जे या टेगर जे करे, ज़ात जे करे, पैसे जे करे, पेजारो जे करे, राडो जे करे जेकॾहिं हिन क़ुर खे तवजह न ॾींदो, ग़समहुल्लाह, त अलाह हुनखे ईअं पीहंदो
हिन दुनिया में जीअं कंहिं कणक खे पीही उनखे ज़रियूं ज़रियूं करे छॾींदो। वमन नब्तगल हुदा फी गैरिही, ऐं जेको चवंदो त हिन क़ुर खां वधीक मूंखे शेक्सपियर में थो असांखे जेका आहिनि से हिदायत मिले, या कंहिं ब्रिटिश लॉ में असांखे हिदायत थी मिले, उहे वधीक बहितर कानून आहिनि, त अलाह फरमाए थो त अज़लहुल्लाह, त पोइ अलाह हुनखे गुमराह कंदो, उहो माण्हू कॾहिं बि इंसाफ़ न करे सघंदो। पोइ हबलुल्लाहिल मतीन, हीअ क़ुर पाक अलाह जी पकी रसी आहे, हीअ रसी आहे अलाह जी, हबलुल्लाहिल मतीन, जेका छिजंदी कान। वहो ज़िक्रुल हकीम, ऐं हीअ आहे जेके हिकमत ॾाह बजूं हिन में ॻाल्हियूं आहिनि। उहो सिरातिल मुस्तक़ीम, ऐं हिन में अलाह ताला सिधो रस्तो ॾेखारियो आहे। उहो लज़ी ला तज़ीक़ बिहिल अहवा, जो हिन में पंहिंजूं दिलि जूं ॻाल्हियूं हिन खे रद्द नथियूं करे सघनि। वला तलतबिस बिल अलसिनत, ऐं न वरी को घणो ॻाल्हाइण वारो, चालाक ॻाल्हाइण वारो क़ुर जे आयतुनि खां वधीक बहितर ॻाल्हाए सघे थो। वला यशबह मिनहुल उलमा, ऐं आलिम केॾा मुफ़्ती हूंदा, उहे हिन मां कॾहिं बि ड्रापंदा कोन। हर वक़्तु हुननि खे क़ुर जॾहिं पढ़ंदा, उहा ई आयत जेका 100 दफ़ा पढ़ी अथनि, जॾहिं 100 हिकु दफ़ो पढ़ंदा, त उहा आयत हुननि खे डिफरेंट रिफ्लेक्शन ॾींदी, हुनजे दिलि में ॿिए तरीक़े सां नूर विझंदी, ॿिए तरीक़े सां हुन में सुकून ॾींदा, ऐं थी सघे थो त उनखे उन ॿिए तरीक़े सां उन जा अंदरूनी अहवाल ॾिए। वला यख़लक़ु अला कसरत रद, ऐं बार बार पढ़ण सां ई पुराणो कोन थींदो, न को तव्हां हुन में थकबो। वला तनगज़ी अजाइबू, ऐं न वरी हिन जा अजब कॾहिं खुटंदा। हिन में अजाइब आहिनि। पहिरीं त हिननि जो अजाइब हो त बाबा हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे, अरबी अहिड़ी ज़बरदस्त लिखियलु आहे, शेर वांगुरु लिखियलु आहे, इहो केरु कोन थो ठाहे सघे। हाणे उहो ज़मानो बि गुज़री वियो। वरी उन खां पोइ आयासीं त हिन क़ुर में अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके उन वक़्तु केरु सम्झी न पिए सघियो। मिसाल तौरु क़ुर में अचे थो त इन समावात वलर्द कानता रतका फतकनाहुमा, त ज़मीन आसमान पाण में पॉइंट में ॻंढियल आहे, पोइ असां हुनखे बिग बैंग करे फाड़ियो। त उन वक़्तु केरु थो सोचे सघे, पर जॾहिं इहा बिग बैंग जी थ्योरी आई त माण्हू क़ुर जे आयत चवनि हैरत में पइजी विया आहिनि। या चए थो त असां ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे, इन्ना लहू लमोसून, असां हुनखे एक्सपेंड पैदा कयूं। त हाणे जॾहिं साइंस तरक़ी करे थी, त क़ुर जूं केतिरियूं आयतूं जेके पहिरीं मुतशाबियूं, उहे हक़ीक़त में खुली थी पवनि, पर अञा हिन जो हिकिड़ो ॿियो लेयर आहे जेको ज़ाहिर पियो थो थिए, ऐं एॾो उहो अजीब लेयर आहे जेको हिन क़ुर में सीक्रेट आहे, जेको ज़ाहिर पियो थी। अलाए हिन जा केतिरा दर्जा आहिनि, मां नथो अची सघां, पर उहो जेको लेयर आहे हिन वक़्तु उन सॼे दुनिया खे जीअं तूफ़ान में वरितो आहे। हिननि जे यूट्यूबियनि ते उहो आहे क़ुर जे लफ़्ज़नि जो जेको सो मैथमेटिकल मॉडल, त दाल घणा दफ़ा आयो आहे, टुबका घणा दफ़ा आहिनि, कीअं पाण में ॻंढियल आहिनि, कीअं था थियनि, इन ते मां कमु कयां पियो थो। इनशाअल्लाह अॻे जुमे ते मुंहिंजो इरादो आहे त मां हिन मैथमेटिकल मॉडल जेको क़ुर जो इहो अंदरियोनो लेयर आहे, त क़ुर जे हर आयत पाण में मैथमेटिकली पाण में मॉडल में ॻंढियल आहे। इहो हैरान कुन शइ आहे, जेके माण्हू हींअर हैरत में पइजी विया आहिनि। त इहे क़ुर जा अलाए केतिरा लेयर आहिनि। तंहिं करे अलाह साईं क़ुर में फरमाए त पंहिंजो सनूरीहिम आयातुना फिल आफ़ाक़ वफ़ी अनफुसहिम हत्ता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़, त अॻिते हली क़ुर जा अहिड़ा लेयर ज़ाहिर थींदा जो माण्हू हिन काइनात में सनन एनाटॉमी मां अहिड़ियूं शयूं हिननि खे मिलंदियूं जो हैरत में पइजी चवंदा त क़ुर सचो आहे। सो चए थो त वला तनगज़ी अजाइबू, हिन जा अजब ख़तमु कोन थींदा, जेके हिन जा अंडर्स जा लेयर आहिनि इहे ख़तमु कोन थींदा। ऐं इहे ई क़ुर आहे हुअ लज़ी लम तंतहिल जिन इस समय त हू, त हिकिड़ो जिन्ननि जो ग्रुप हो, लंघियो पियो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी निमाज़ पे पढ़ी त रुकिजी ऐं हुनजी तिलावत ॿुधनि, ऐं ॿुधी तिलावत। हाणे निमाज़ में तिलावत में केतिरी थिए थी, जॾहिं ॿिया पंहिंजे जिन्ननि जे ग्रुप में उते वञी चवंदा कालू इन्ना समयना क़ुरानन अजबा यहदी इलर रुशद फआमन्ना बिही, चवण लॻा त बाबा असां हिकिड़ी अहिड़ी स्टेटमेंट ॿुधी आया आहियूं, असां हिकिड़ो क़ुर ॿुधो आहे जंहिंजी लैंग्वेज उनजी माना असांखे अजब में विझी छॾियो आहे, ऐं बिल्कुलु सिधो रस्तो ॾेखारे थो। फआमन्ना बिही, मां असां इन ते ईमान आंदो आहे। हाणे इहो इहा वरी सूरत जिन में अॻे ई मौजूदु आहे। सो बाक़ी इन अॻिते आहे त जेको क़ुर ते अमल कंदो उहो उन सच चयो, उनखे अजुर मिलंदो, जेको उन मुताबिक़ फ़ैसिलो कंदो उन अदुल कयो। आख़िर में मन दा इलही, जेको क़ुर जी दावत ॾींदो हुदी इला सिर मुस्तक़ीम, उन खे त हिदायत मिली वई। माना तव्हां हिन क़ुर जो तर्जुमे वारो क़ुर कंहिंखे ॾींदव त अमा अदा भा हे तूं वञी पढ़जांइ, हिनखे 30-40 ॾींहंनि में पूरो कर, त भले उहो पढ़े न पढ़े, पर जंहिं दावत ॾिनी उन खे हिदायत ॾियण त मिली वई। ब्रेक वठूं था।
ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अॼु असांजो मौज़ू इहो हो त जेको असांजे मुआशिरे में बिगाड़ अची वियो आहे ऐं ख़ासि तौर तव्हां पाकिस्तान खे ॾिसो न, कंहिं बि लिहाज़ खां असीं हिन खे पुरअमन मुल्क चई कोन था सघूं। छाकाणि त जेको आहे सो इंसाफ़ न मिलण जे करे माण्हू कानून पंहिंजे हथ में खयो वेठा आहिनि। बदअमनी वधी वई आहे। वरी दुनिया जे स्टेज ते अचो त फ़लस्तीन सां इसराइल छा पियो थो करे, रोज़ हुनखे मारियो वञे। आहे को कंहिं में का मुर्सी कान्हे का, हेॾा अरबनि खरबनि जा जेके से माण्हू उते वेठा आहिनि जो उथी उन जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कान क्या करे सघनि। त इन्हीअ जे लाइ जेको आहे सो मां चवां थो त इंसान खे इन ॻाल्हि ते सोचणु खपे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इन बारे में वार्निंग ॾिनी जेको तव्हांखे मां ॿुधायो आहे। ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त इन अल्लाह यरदा लकुम सलासन व यकरहु लकुम सलासन। अलाह टे शयूं तव्हां जूं कंदव, ॾाढो तव्हां सां राज़ी थो थिए, ऐं टे शयुनि खां अलाह ताला पसंदि कोन थो करे। पहिरीं आहे त अंताबदू वला तुशरिकू बिही शैया, जेको कुझु घुरो अथव अलाह खां घुरो। छो त घुरण जे लाइ ॿ शर्त आहिनि। जंहिंखां घुरो उहो ॿुधे त सही, ऐं वरी उहो ॿुधंदो। हाणे कीअं ख़बर पए त ॿुधई, जॾहिं जवाबु ॾींदो हा आदम उहो ॿुधो मां कनि। ॿियो त जेका शइ घुरऊं था उहा उन वटि हुजे या उनजे पोज़ीशन में हुजे। इहे ॿ शर्त सिर्फ़ु अलाह जी ज़ात मां पूरा थियनि था। छाकाणि त मां तव्हांखे औलिया अल्लाह जे शान में अॻे ॿुधाए चुको आहियां त अलाह जा औलिया अल्लाह जो एॾो शान आहे जो उहे औलिया अल्लाह मरण साण ई उन्हनि जे रूह खे जन्नत में पहुचाए थो वञे। मरण साण जीअं साहु निकितो त उनखे पहुचाइजे थो जन्नत में। उते हुनखे जेको बुत मिले थो अछो पखीअ वांगुरु आहे, पर उहो बि वॾो कॉम्प्लिकेटेड बुत आहे जो हुनखे ईअं मज़ो थो सम्झे ॼण मां मुकमल आहियां। वरी जेके शहीद आहिनि उन्हनि खे वरी सावन पखियुनि में अलाह अर्श ते पाण सां रहाए थो सोननि घरनि में। इहे सभई घुमनि फिरनि था जन्नत में। त माना त हाणे जेकॾहिं मां कंहिं बि अलाह जे वलीअ खे अलाह खे छॾे वलीअ खे छॾींदुसि त आवाज़ त पहुचंदो कोन सतनि आसमान ते केरु पहुचाईंदो। हा, हिंदुनि वरी अटकल इहा कई आहे त उन्हनि पंहिंजे बुज़ुर्गनि ऐं वॾियुनि जी मूर्ति हई अथनि ऐं चवनि था त इहा मूर्ति मोबाइल आहे। पोइ जंहिं बुज़ुर्ग जी शिकिल जी मूर्ति आहे उनजे आॾो वञी ॻाल्हाइनि था त हू था चवनि इहा उते आवाज़ पहुचाए थी। लेकिन अलाह ताला इन जी बि पकड़ कई आहे त कहिड़ी अहिड़ियूं क़ौमूं हूंदियूं जेके चवंदियूं त असांजा बुज़ुर्गनि ताईं आवाज़ु वञे थो। त पोइ अलाह उन्हनि खे चए थो जेकॾहिं तव्हांजे बुज़ुर्गनि ताईं वाक़ई आवाज़ु वञे थो त पोइ सॾु त ॾियनि न। माने तव्हां कहिड़ी मोबाइल लॻाए जेको आवाज़ु पहुचाए थी वरी हुनजो आवाज़ु नथो अचे। माने सभु ठगी ऐं कूड़ आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो अलाह सां शिरक न कयो, छाकाणि त अलाह तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे। नंबर 1 तव्हांजे अंदर खे ॼाणे थो। माना पहिरियों शर्त पूरो थी वियो। ऐं ॿियो शर्त आहे त जेका घुरऊं था त सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे त उहो ई ॾींदो न। अन उहो ॾींदो, पुट उहो ॾींदो। त ॿई शर्त सिर्फ़ु अलाह में पूरा थियनि था। या जेकॾहिं तव्हां जेको साम्हूं नेक शख़्स वेठो आहे उनखे चइबो अलाह अदा साईं ख़ुशि आहियो, चवंदो दादा महिरबानी साईं मूंखे 500 रुपया 1000 रुपयो खपे थो ॿार खे इलाजु, हूंदसि त ॾींदो। इहे ॿई शर्त रुॻो इहे ॿ माण्हू पूरा करे सघनि था। तंहिंजे करे अलाह ताला चए थो त अलाह खां घुरो ऐं उन सां शिरक हिकिड़ो ज़रो बि न कयो। उहो अंता तस्मू बि हबलिल्लाह जमिया, ऐं सभई हिन क़ुर खे चंबड़ी पओ। ही आहे हबलिल्लाह, अलाह जी रसी। ॿी किथे आहे रसी? का ॾेखारियो लड़कंदी हुजे? हीअ ई रसी आहे। वला तफ़रक़ू, ऐं क़ुर खे जेकॾहिं सम्झी पढ़ंदव त तव्हां फिरकनि में कोन पवंदव। यादि रखो, फिरका पैदाई थियनि था क़ुर खे लिकाइण जे करे। तंहिंजे करे जेको आहिनि से अंग्रेज़ जॾहिं आया त उन्हनि इहे फिरका पैदा कया। न त अंग्रेज़नि खां अॻु में न को बरेलवी हो, न देवबंदी हो, न एलर्जी, कुझु कोन आहे, सभु मुस्लमान हा। लेकिन इहे जेके फिरका पैदा कनि त अलाह खे जेके आहिनि से इहे क़ुर खे चंबड़ो। ऐं टे शयूं जेके पसंदि नथो उहा आहे वला तफ़रक़ू, फिरको न कयो, उहो यकरह लकुम कील वकाल, ऐं हरू भरूं ॻाल्हियूं करणु। ऐं क़ुर ॾिसो न, हाणे हिकिड़ो ई क़ुर मां खोलियां थो। हाणे हिन मां हिकिड़ी मन नंढड़ी आहे त विचां जेकॾहिं मां खोले तव्हांखे ॿुधायां। मन औरद अनहू फइन्नहू यहमिल यौमल क़ियामत विज़रा, जेको क़ुर खे पुठी ॾींदो न त क़यामत जे ॾींहं जे मथां वज़न विधो वेंदो। हाणे सिंपल ॻाल्हि आहे न। हाणे वेही इन ॻाल्हि ते वॾी तक़रीरूं कयां, तंहिंजे करे घणी ॻाल्हि मुख़्तसिर कजे ऐं टाइम ते कजे ऐं वक़्त जी ॻाल्हि कजे। व कसरत सुवाल, ऐं सुवालनि जी कसरत। हे कीअं थियो? अदा मौली साहिबु हिकिड़ो मसइलो ॿुधाए। साईं कहिड़ो मसइलो? चए साईं हिकिड़ी माई आहे ॼाई आहे,
जवान थी विया, अखियुनि खां अंधी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, ॻाल्हाए कोन थी सघे, हाणे उनखे कीअं ॿुधायूं त तूं तुंहिंजो मुड़ुसु थियो आहे ऐं तूं शादी कई आहे। यानी ॻाल्हि आहे त अहिड़ा इमेजिनरी सुवाल करणु हिते क़बूल न आहिनि नबी साईं खे। इज़ातल माल ऐं पंहिंजो वेस्ट कजे, पैसो ज़ाया कजे। हता की जेको तव्हां पाणी पियो था नलके मां, इहो पाणी बि रब ठाहियो आहे, ऐं इन पाणीअ जो हिकिड़ो गिलास जेकॾहिं असां ठाहियूं, कीअं ठाहींदासीं? ऑक्सीजन H2O, 2 एटम मालिक्यूल हाइड्रोजन जा ऐं हिकिड़ो मालिक्यूल ऑक्सीजन, इन्हनि खे पाण में फ्यूज़ कंदासीं। जॾहिं इहे अलाए केतिरा अरबे मालिक्यूल हाइड्रोजन जा अरबे ऑक्सीजन जा फ्यूज़ कबो त 2-3 फुड़ा पाणीअ ठहंदा। त हिकिड़े गिलास पाणीअ जे ठाहिण लाइ जेका एनर्जी खपे उहा अरबे रुपया खपनि हिकिड़ो गिलास पाणीअ जो ठाहिण जे लाइ, ऐं अलाह ताला असांखे फ्रीअ में ॾिनो आहे। त हाणे जेकॾहिं असीं वुज़ू करण में पाणीअ जो नलको तेज़ था वहायूं या अधु गिलास पाणी जो वरी हीअं ठू उछलायूं था, इहो गुनाह जो कमु आहे। अलाह ताला खे इहा शइ पसंदि कान्हे। हाणे अचूं था त मसइलो छा आहे त असांखे रसूल फरमायो आहे, वमन अराद दुनिया, जेकॾहिं तव्हां चओ था असीं दुनिया में तरक़ी कयूं, त अलही बिल क़ुर, त उन खे बि हिन क़ुर मां तरक़ी मिलंदी। छो त हिन खे पढ़ंदो, हिन ते अमल ते हलंदो, दिलि खे साफ़ रखंदो, ऐं नतीजे तौरु तव्हांजे दिलि में अहिड़ो नूर पैदा थींदो जो जेको जंहिंसां तव्हां वापारु कंदो, जंहिंसां मुआमलात कंदो, उहे अलाह ताला उन माण्हुनि जे दिलि में तुंहिंजी ईमानदारी विझी छॾींदो। तव्हांजे नाले चवंदा बाबा हे ऑनेस्ट माण्हू, बसि यार मां साईं लिखण जी ज़रूरत न आहे, मां तव्हां ते एतबार थो कयां। इहा कैफ़ियत पैदा थींदी जेकॾहिं तव्हां हिन अलाह पाक जे क़ुर खे सम्झी इन मुताबिक़ अमल कंदव। वमन अरादल आख़िरफ अलही बिल क़ुर, पर जे चओ था त मूंखे आख़िरत में अजुर मिले, उहो क़ुर। पर वमन अराद हुआ, पर जेके सियाणा माण्हू चवंदासीं दुनिया में बि अलाह असांखे रिज़्क़ सुठो ॾिए, तरक़ी ॾिए आख़िरत में करे, वमन अराद हुआ जेको ॿिन्ही जी नियत करे थो, अलही क़ुर। हाणे सवाल थो पैदा थिए त रसूल फरमायो त फितने मां निकिरण जो तरीक़ो ई क़ुर आहे, ऐं फितनो पैदा केरु थो करे? फितनो उहो थो पैदा कनि जेके मुस्लमाननि खां ख़ौफ़ था कनि। त जीअं उस्मान एम्पायर ही जेका यूरोप ताईं स्पेन ताईं पहुची वई, 600 साल ताईं हुकूमत कयनि, जीअं हिंदुस्तान में हालांकि मुस्लमान अक़लियत में आहे, तॾहिं बि 1000 साल ताईं हुकूमत मुस्लमाननि जी हुई। तंहिंजे करे हिननि खे ख़ौफ़ मुस्लमाननि खां आहे। तंहिंजे करे ही मुस्लमाननि खे कमज़ोर करण जे लाइ हिननि वटि हिकिड़ो ई तरीक़ो बचियो आहे। उहो कहिड़ो? जेको मां तव्हांखे ॾेखारियां थो। हे आहे द मिनिस्टर ऑफ द कॉलोनीज़ ऑफ ब्रिटेन। इन क़ुर हथ में कया, हिस्टोरिकल फैक्ट आहे जेका मां पिक्चर कढी आहे। चए थो त एज़ लॉन्ग एज़ मुस्लिम्स होल्ड दिस क़ुर इन देयर हैंड्स वी कैन नॉट रूल ओवर देम। जेसि ताईं मुस्लमाननि वटि क़ुर हूंदो ऐं पंहिंजे हथ में रखंदा माना पढ़ण महिल सम्झंदा त अलाह छा थो चवे। छो त ॾिसो ॻाल्हि ॿुधो, क़ुर जो मतिलबु आहे त अलाह गुफ़्तगू थो करे। हाणे तव्हां सां हिकिड़ो अंग्रेज़ अचे ॻाल्हाए या जर्मन ॻाल्हाए ऐं तव्हांखे चई वञे त बाबा तोखे असां नौकिरी थो मां ॾियां, तूं अचु, तोखे हेतिरी पघार मिलंदी, फलाणी जाइ ते ड्यूटी कंदे, पर उहो जर्मनीअ में ॻाल्हाए, तव्हां त सिंधी आहियो, तव्हां न ॿुधंदव, न नौकिरी तव्हांखे मिलंदी, न वेंदव वठणु। क़ुर बि अलाह जी गुफ़्तगू आहे। अलाह मिसाल तौरु हाणे मां हे विचां खोली आहे न, आहे त विचां खोली, मूं वटि अरबीअ में क़ुर आहे। चए थो त इन मां ताबदून मिन दून इल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, जेके हिन दुनिया में मौजूदु कोन्हनि, अवसाननि, इहे बेजान शयूं आहिनि। तफ़लुकून इफ़्का, इहो तव्हां हथ जो कूड़ ठाहियो आहे ठगी करण जे लाइ। इन लज़ीन ताबदून मिन दून इल्लाह, अलाह खां सवाइ जंहिंखे बि तव्हां सॼो था, जेको तव्हां वटि मौजूदु कोन्हे, जेको तव्हांजी ॻाल्हि कोन थो ॿुधे, ला यमिलकून रक़म रिज़्क़न, अलाह चए थो गुज़ारे विया, मरी विया, इन्हनि जे हथ में तव्हांजे लाइ कणिक जो दाणे जो रिज़्क़ बि तव्हांजे लाइ कोन्हे को। फ़ब्तगू इंदल्लाह रिज़्क़, अलाह आहे जेको जहिड़ो आहे, तव्हांजी साह जे रग खां वेझो आहे, तव्हां उन खां घुरो। वाबदू, उन जी इबादत कयो, वशकुरू लह, उन जो शुकुर कयो, व इलैहि तुरजऊन, ऐं अलाह ॾे तव्हांखे मोटा। हे विचां कढियमि न आयत। हाणे इहा ई ॻाल्हि आहे त हिननि चयो त जेको मुस्लमान, जेको अॼु मुस्लमाननि जे मथां हुकूमत नथा क़ाइमु करे सघूं, जेकॾहिं ही क़ुर खे सम्झण वारा आहिनि, क़ुर ते अमल करणु। त अॻिते थो चए वी शुड रिमूव द क़ुर फ्रॉम देयर हैंड्स, असां ही क़ुर हिननि जे हथनि मां खणी वठूं। खणी वठण जो मतिलबु आहे त खणी वठूं, या त हुननि चयो बाबा क़ुर त मुस्लमान कोन छॾी, हथ में त हूंदनि। चए थो आर भला पोइ ॿियो तरीक़ो आहे, एलिनिएट मुस्लिम फ्रॉम द क़ुर, त मुस्लमान खे क़ुर खां अजनबी करे छॾियो। हाणे अजनबी कीअं? जीअं अंग्रेज़ आया, 2-3 मुला तयारु कयनि, उन्हनि खे ॾोकड़ ॾिननि, उन्हनि सां ई फतवाऊं ॾियणु शुरू कयूं त बाबा तव्हां क़ुर जो तर्जुमो न पढ़ो, तव्हां
गुनाहगार थी वेंदव। ऐं इन्हनि जो औलाद इहे जेके अंग्रेज़ पैदा कया औलाद अॼु बि मौजूदु आहे, जेको तव्हांखे यूट्यूब ते मिलंदा, भई तर्जुमा न करें क़ुरान का, तर्जुमा न करे। अरे भाई तर्जुमा कोई हम अपना करते हैं क्या? हम तो उलमा का किया हुआ तर्जुमा पढ़ते हैं, तो उसमें क्या कसूर है? अब तबलीगी जमायत वाले जो है वो ॿारनि खां बि जेको आहे सो किताब पढ़ाइनि पिया था, ऐं क़ुरान जे बारे में त तर्जुमानी पढ़ो गुमराह हो जाओ। क्यों गुमराह होंगे? जिन्होंने तर्जुमा किया है वो गुमराह, वो उन्होंने गुमराह करने के लिए एॾा ठग आहिनि त जीअं क़ुरान असांखां अजनबी थी वञे। अंग्रेज़नि जी साज़िश आहे, तव्हांखे जेको स्क्रीन ते ॾेखारियां पियो थो इन जी साज़िश आहे। इनशाला ब्रेक वठूं था, पोइ तव्हांखे ॿुधायां थो। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। ॻाल्हि पई हले त असां क़ुरान खे छॾे ॾिनो ऐं अंग्रेज़नि जे साज़िश जे करे, ऐं उन जा उहे मुला अॼु बि जेके आहिनि उन्हनि जा छाड़ता इहा ॻाल्हि था कनि। छो त बुज़ुर्गों ने कह दिया था, बुज़ुर्गों ने, अड़े बाबा उहो बुज़ुर्ग तव्हां उन्हनि खे हे अंग्रेज़ जो तव्हांखे मूं ॾेखारियो, छा थो चए? हाणे फितनो छा आहे? मिसाल तौरु हीउ ॾिसो, 6 जनवरीअ ते इसराइल जी सोशल मीडिया ते जे अकाउंट मां हिकिड़ो नक्शो ज़ाहिर कयो अथनि। चवनि था ग्रेटर इसराइल, माना उन्हनि हितां इसराइल में जेको आहे सो कैप्सियन सी, तुर्कीअ जो ज़रो हिसो, इराक जो वॾो हिसो, ऐं पंहिंजो ज़रे घटि सॼो शाम सॼो, इहे सभु हिन में मिलाए चयो अथनि त असांजो असल अबाणनि जो मुल्क इहो आहे। हाणे असां हाली गिज़ा में इसराइल में कमु कयूं था, फ़लस्तीन खां पुरियूं था, ऐं असां इहे सभिनी मुल्कनि ते कब्ज़ो करे ठाहींदासीं। इहो आहे काफ़रनि जो मनसूबो। ऐं नतीजे तौरु हिन इलाइक़ा ख़ाली करण लाइ छा आहे, उनजे मथां बमबारी था कनि। हे ॾिसो पाणी आहे कोन। हाणे ॾिसो रुॻो पाणीअ जे ढुक जे लाइ नलके ते बीठा न्याणियूं वॾियूं रोए वेठी आहे छोकिरी त बाबा असांखे ढुक ॾियो, मुंहिंजो भाउ आहे नंढो या को आहे। ऐं इहे जेके क्राइम थिए थो इन जे बारे मां तव्हांखे मां कढियो आहे त चए थो त लॉन्ग लाइन्स ऑफ पीपल वेटिंग फॉर फूड एड हैड बिकम ए कॉमन साइट। माना तव्हां वेंदव त उते माण्हू जेके आहिनि से लाइनुनि में बीठा आहिनि पाणीअ जे ढुक जे लाइ या अन्न जे दाणे लाइ। इन हॉस्पिटल्स द सिचुएशन इज़ डायर विथ वूंडेड सिविलियंस फिल्डिंग एमरजेंसी रूम। ऐं इस्पतालुनि में त हालत अहिड़ी आहे जो ज़ख़्मियुनि खे अंदरि वञण जी जाइ कान थी मिले। एंटायर फैमिलीज़ हैव बीन वाइप्ड आउट इन बॉम्बिंग्स। सॼो ख़ानदान हलिया विया आहिनि, ॿार मारे विया आहिनि, लिविंग बिहाइंड ओनली ग्रीफ एंड डिस्पेयर। ऐं पोयां रुॻो ॾुख ऐं जेको आहे सो परेशानी छॾे विया आहिनि। तंहिंजे करे हीउ ॾिसो त हिन जो घर सॼो ड्रही वियो आहे, पर मानी त खाइणी अथनि न। हितां ई पंहिंजी का दरी खणी या पंहिंजो कठ जो पाउ खणी उन खे साड़े उन मां पंहिंजी चांहि या खाधो कनि पिया था। वरी हुननि खे डेॼारियो थो वञे त हितां निकिरो, हिते वरी बमबारी थियण त वीचारा माण्हू गाॾियुनि में सामान भरे 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 निकिरनि था। इहो फितरो अञा छा थिए? हे ॾिसो हिननि जो सॼो ख़ानदान तबाह थी आहे, पर वरी बि जुमे जी निमाज़ कोन था छॾनि। ख़ैर हीअ त अरब आहिनि, पर इहे असांजे आसिरे में वेठा आहिनि। ऐं असां हिकिड़ी लूसी क़ौम थी विया आहियूं, लूसी, छो त क़ुरान सां वास्तो कोन्हे को। तंहिंजे करे अलाह ताला असांखे फरमायो आहे त इन्हनि जे चवण ते न हलो, छाकाणि इस्लाम जा दुश्मन क़ुरान जो या अय्युहल्लज़ीना आमनू इन तुतियू फरीक़न मिनल लज़ीना ऊतुल किताब, जेकॾहिं इहे जेके ईसाई यहूदियुनि जा का अहिड़ा टोला आहिनि जे उन्हनि जे चंबे में अची वियो, उन्हनि जे दाव में फासी वेंदव, यरुदूकुम बाद ईमानकुम काफ़िरीन, त इहे हिननि जो मक़सदु आहे तव्हांखे इस्लाम तां हटाए कुफर में आणींदा। ऐं जेको आहे सो हाणे असां जेको आहे से रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े पुछो साहबिन खां, अई ख़ल्क़ अजब इलैकुम ईमानन, चई भला तव्हां ॿुधायो त हिन माण्हुनि में कंहिंजो ईमान जेको आहे सो तव्हांखे हैरत में थो विझे? त कालूफ़ नबीयून, चईंसीं सभिनी खां बहितर ईमान त नबियुनि जो आहे। काल वमा लहुम ला युमिनून वही यंज़िल अलैहिम, नबियुनि जो ईमान उहो ई मज़बूत थींदो, वही थी लहे उन्हनि जे मथां, उनजो कीअं न मज़बूत थींदो ईमान? पोइ कालू न हन, चईंसीं पोइ असां सहाबी। चई वमा लकुम ला तुमिनून व अना बैन अज़हरकुम, चई तव्हांजो ईमान बि तव्हांजो कहिड़ो अजीब ईमान आहे, छो त तव्हां मूंसां गॾु वेठा आहियो, तव्हांजे साम्हूं मूं तां वही लहे थी, थो न ईंदो ईमान तव्हांखे? पोइ पुछूंसीं पोइ भला कंहिंजो कहिड़ो ईमान, पोइ कंहिंजी था ॻाल्हि कयो? चई इन अअजबल ख़ल्क़ फी ईमाननि, चई जेको वॾो हैरत अंगेज़ मुतासिर कुन ईमान उन्हनि जो आहे लिक़ौम
क़ौम यकूनून मिन बादी जेके मूंखां पोइ ईंदियूं, जेके असांजी जीअं मिसाल तव्हां असां आहियूं, यजिदून सुफ़न फिया किताब यूमिन बिहा, जेके ॿियो कोन हुनखे नबी ॾिसण में न ईंदो, न वही ॾिसंदा, पर हिन क़ुर खे पढ़ंदा, इन जी माना कंदा त अलाह ते ईमान आणींदा। चए थो इन्हनि जो ईमान जेके आहिनि से आहे करणु। तंहिंजे करे जेको आहे सो हज़रत इब्न अब्बास खां रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अलाह हुनजे दिलनि में रो विझी छॾींदो। माना जॾहिं कर रुश्वत हलंदी ऐं सभु हंधि पोइ हीअं ॾकनि वेठा। जंहिं क़ौम में ज़ना आम थी वेंदी उन में मौत वधी वेंदो। ज़ना आम थींदी त पोइ ॾिसो हुते हार्ट अटैक, हुते हार्ट अटैक, हो ॿुॾी वियो, हुते एक्सीडेंट थी वियो। जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। माना जेको ठगी कंदो, माप में कंदो, तेल में मिलावट, गेह में मिलावट, खंड में मिलावट, त उनजो रिज़्क़ ख़तमु। हाणे तव्हां चवंदो त रिज़्क़ त जाम ॾाढो था कमाइनि इहे जेके माण्हू राशी आहिनि। अदा रिज़्क़ जे बारे में रसूल सलाम फरमायो आहे त रिज़्क़ तव्हांजो उहो न आहे जेको तव्हां मरी वञण खां पोइ तव्हां प्रॉपर्टी छॾे था, इहो तव्हांजो न आहे। तव्हांजो रिज़्क़ उहो आहे जेको तव्हां खाधो ऐं हज़म कयो। तव्हांजो रिज़्क़ जेको कपिड़ा पाए चोड़ियो, ऐं तव्हांजो रिज़्क़ जेको अलाह जे रस्ते में ॾिनव, जेको तव्हांजे अलाह वटि खज़ाने में बैंक में जमा थियल आहे। चए थो त जेकॾहिं केरु कंदो त माप तौर में घटिताई कंदो त रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। माप तौर घटिताई माना ड्यूटी पूरी न करणु, ऐं मिड़े कूड़ो अटेंडेंस हणणु, मास्तर वञनि पंहिंजो ॿारनि खे पढ़ाइनि कोन, वरी टपो हणी हलिया अचनि। त जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उन में क़तुल गारत गरम थी वियो। असां वटि आम थी वियो। हाणे तव्हां ॾिसो अख़बार खणो, सॼी अख़बार भरी पई आहे, हुनखे मारे छॾियो, हुननि ते हमिलो कयो, हुनखे क़तुलु कयो, हुन ज़ाल खे मारियो, ज़ाल मुड़ुस खे मारियो। छाकाणि इंसाफ़ कोन्हे। तव्हांखे कोर्टुनि मां इंसाफ़ मिले ई कोन थो। ऐं जेकॾहिं इंसाफ़ घुरऊं था त 20-20 साल रुलाए जुठ करे था छॾनि माण्हुनि जी, चाहे वकील हुजनि चाहे जज हुजनि। हा नेक आहिनि माण्हू सभिनी जी ॻाल्हि, पर अमूमन त इहो ई आहे न। मिसकीन माण्हू पंधु अचे पियो, हिकिड़ो चए थो मां 20 सालनि खां पंधु थो अचां मीरपुर ख़ासि मां, यानी मूंखे सम्झ में ॻाल्हि कान्हे। ऐं जेका क़ौम अहद खे टोड़ींदी उन ते संदि दुश्मन खे मुसरत कयो वेंदो। जेको पंहिंजो अहद, हाणे छा आहे मिसाल तौरु असांजो अहद इहो आहे त बाबा जेको दरिया जो पाणी आहे उनजो असांजो हिसो असांखे ॾियो, जेको परसेंटेज आहे। हाणे जेकॾहिं इहो तव्हां न कंदव ऐं ईअं ठगी करे ऐं अॻियां पाणी खणी वेंदव त पोइ नतीजो थियो दुश्मन मुसलत थींदो। पोइ त माण्हू हिन मुल्क मां बेज़ार थी वेंदा। पोइ चवंदा हीउ मुल्क असांजो दुश्मन आहे। पोइ ज़ाहिर आहे त जेकॾहिं अवाम दुश्मन पंहिंजे हुकूमत खे दुश्मन सम्झंदो त जेको असांजो दुश्मन आहे उनखे दोस्त सम्झंदा। हे त हदीस शरीफ़ आहे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त जीअं अलामा इक़बाल चयो आहे, परवाज़ है दोनों की उसी एक फिज़ा में, करगस का जहां और शाहीन का जहां। जेको शाहीन उॾामे थो उनजो ॿियो जहान आहे। अल्फाज़ मानी में तफ़ात नहीं, लेकिन मुल्ला की अज़ा और मुजाहिद की अज़ा और। अलाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजे मुल्क में अमन अमान क़ाइमु थिए ऐं सभई क़ौमूं पाण में भाउर थियो, त हिकिड़ो ई हल क़ुर ॾिनो आहे, सूरत आल इमरान। चए थो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, सभई माण्हू हिन क़ुर खे चंबड़ी पओ। चंबण जी माना न आहे त कपिड़नि में सतनि में वेड़े मथे रखो वरी हीअं हीअं करे रखे अचो, न। चंबड़ण जो मतिलबु आहे त हिन में जेको कुझु लिखियलु आहे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो ऐं उनखे पंहिंजी माना सां पढ़ो। क़ुर तव्हांजो आहे जेको तव्हांखे सम्झ में अचे त अलाह छा थो चए, ऐं उहो क़ुर जेको तव्हांखे सम्झ में कोन थो अचे, तव्हांजो क़ुर कोन्हे, लफ़्ज़ पढ़ो था खणी, इन ते अजुर हूंदो। पर मां तव्हांखे ॾेखारियां थो, मां तव्हांखे छा ॾेखारियां त हिकिड़ी आयत क़ुर जी तव्हां जेकॾहिं सम्झी पढ़ो था त फ़क़रात आयत में तफ़कुर तफ़हुम, हिकिड़ी आयत क़ुर जी जेका तव्हां सम्झी पढ़ो था, ख़ैर मिन क़रात ख़तमतन बग़ैर तदफ़ुन, त सॼे क़ुर जे बग़ैर सम्झी ख़तमु करण खां वधीक आहे हिकिड़ी आयत। यानी हिकिड़ी आयत, हाणे मां विचां वरी थो क़ुर खोलियां। चए थो आद व समूद वक़्त तबय्यन लकुम मिन मसाकिनहिम, चए थो त असां जेके आद समूह जूं क़ौमूं जिन खे तबाह कयो उनजा खंडरा त तव्हांजे साम्हूं आहिनि। वज़य्यन लहुम शैतान आमालुम, शैतान बि हुननि जे मुल्क में फ़साद क़ाइमु कयल आहे, हुननि खे पंहिंजे क़ुर खां या नबीअ जी तालीम खां दूर कयो ऐं हुननि खे पंहिंजा अमाल मुज़य्यन कयईं। फसदहुम अन सबील, ऐं अलाह जे रस्ते खां रोकण माना क़ुर खां रोकियईं। वकानू मुस्तबसिरीन, ऐं सम्झंदा हुआ, सियाणा बि हुआ, अकुल वारा। असांजा माण्हू अकुल वारा न आहिनि। हाणे इहा हिकिड़ी आयत मूं जॾहिं माना कई त इन जो सवाबु हिन सॼे क़ुर खे बग़ैर सम्झी पाइण जे ख़तमे खां वधीक मुफ़्ता दारुल सआदा में अचे थो। वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सुनन इब्न माजा में, या अबा ज़रिन लअन तग़दू व फ़तअलम आयतन मिन किताबिल्लाह,
चए थो ए अबाज़र हिकिड़ी आयत क़ुर जी जेकॾहिं तूं पढ़ी ऐं उनखे सम्झी ख़ैरुल लक मिन तुसली मियत रकातनि त 100 रकात नफ़िल खां वधीक सवाब आहे। हाणे सवालात पैदा जेका मां पहिरीं तव्हांखे पढ़ी पे ॿुधाई त जेका आयत मां खोली त अलाह ताला फरमाए थो त वातसूं बिहब्लिल्लाह जमीआ, क़ुर खे सभई चंबड़ी पओ, वला तफ़रक़ू, तंहिंजे नतीजे में तव्हां फ़िरका ख़तम थी वेंदा। हे फ़िरका छाजे लाइ आहिनि? फ़िरको आहे इन लाइ त क़ुर खे लिकायो थो वञे। ऐं उन खां पोइ अलाह ताला अॻिते छा थो ॿुधाए? उन खां पोइ असांखे चए थो त लम यकुन लज़ीन कफ़रू लम यकुन लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफक्कीन। चए थो जेकॾहिं तव्हां चाहियो था त काफ़र मुस्लमान थियनि या जेके शिरकू कनि था, मोलनि खे सॾनि था, जॾहिं की उन्हनि जा रूह हिते आहिनि ई कोन, त चए थो इहे तव्हांजे तक़रीरुनि सां कोन रुकबा, तव्हांजे बयाननि सां कोन रुकबा। इहे कीअं रुकबा? इन शिरक तां कीअं तौबह कंदा या काफ़र मुस्लमान कीअं थींदा? हता तातियहुमुल बयीना, जेसि ताईं तव्हां हुनखे निज क़ुर जूं आयतूं चिटियूं करे माना करे न ॿुधाईंदव। हे क़ुर थो फरमाए। हे जेको हिंदुस्तान जो नओं सदर डॉक्टर पंडित शकर दयाल शर्मा, इहे बि त सियाणा हुआ न। पोइ ठीकु आहे, अलाए हुनजो मुस्लमान थिया हूंदा दिलि में, लेकिन हुन इज़त वॾी हुई क़ुर लाइ। मां हुनजो हिकिड़ो तव्हांखे नज़म थो ॿुधायां। चए थो त अमल की किताब थी क़ुर जे नाले, अमल की किताब थी दुआ की किताब बना दिया, समझने की किताब थी पढ़ने की किताब बना दिया। हे सम्झे हिनखे तिलावत मथां तिलावत मथां तिलावत, हिकिड़ो ख़तमो, ॿियो ख़तमो, टियों ख़तमो, 4 ख़तमा। वरी मौलविन त ईजाद करे छॾियो आहे त बाबा न, जेको आहे सो पंहिंजो कुल वल्लाहु अहद जेको सो टियों क़ुर आहे, 3 दफ़ा पढ़ी माना क़ुर पूरो। हाणे त मूंखे 7 क़ुर पिया आहिनि, तोखे बाबे खे घणा ख़तमा ॾियारणा आहिनि। हाणे इहो सोचे थो अमल की किताब थी दुआ की किताब बना लिया। बाबा हिनखे सम्झी अमल करिणो आहे, मां क़ुर पढ़ां थो मूंखे सवाबु थींदो। समझने की किताब थी पढ़ने की किताब बना, हिनखे सम्झी पइणो। इन खे वरी ॾिसो हिंदुनि जो सदर, नाऊ सदर प्रेसिडेंट ऑफ इंडिया थो चवे त ही समझने की किताब थी पढ़ने की किताब, तिलावत मथां तिलावत तिलावत। जिंदों का दस्तूर था मुर्दों का मंशूर बना दिया। माना हाणे हिन क़ुर जो जेरनि सां त वास्तो ई कोन्हे, मोहन सां वास्तो आहे। जो इल्म की किताब थी उसे ला इल्मों के हाथों थमा दिया, तस्खीर कायनात का दर्स देने आई थी। है ही क़ुर जो चए थो त हिन ते अमल करण सम्झी करण सां अहिड़ी क़ौम पैदा थींदी जेका हिन कायनात ते कंट्रोल सॼे ते कंदी। हिंदुस्तान में मुस्लमान घणा? 40% बि कोन हूंदा, लेकिन 1000 साल ताईं हुकूमत कयनि। कीअं कयनि? कीअं 60% कयनि? लेकिन पाण में ख़ुशि हुआ हिंदू मुस्लमान, उनजो को फ़र्क़ु ई कोन हो। बाबर जे दरबार में हिंदू वज़ीर हूंदा हुआ, अमुन अमान हूंदो हो। लेकिन जॾहिं ही अंग्रेज़ पहुता त हुकूमत मुस्लमान खां फुरियनि, ऐं पोइ उन्हनि खे ड्रिज मुस्लमाननि को पहिरीं त माण्हुनि खां क़ुर फुरियनि, त हिनखे अजनबी करे छॾनि। मुलनि ठाहे चयो त बाबा तव्हां तर्जुमो न कयो, गुनाहगार थींदो। ऐं नतीजो इहो थियो त मुस्लमान जो ज़वाल शुरू थियो। वरी उन मुस्लमाननि जे कुअत खे कटण लाइ हिंदुनि मुस्लमान में जहिड़ो क़ाइमु करे छॾियऊं। वरी हे मुल्क जुदा करे ॾिनऊं त जीअं मुस्लमान कमज़ोर थियनि। वरी पाकिस्तान ठहियो त वरी बांग्लादेश जुदा करे छॾियऊं। हाणे पाकिस्तान ॿियो जेको बचियो आहे उन मां वरी हाणे हुननि खे KPK ऐं पंहिंजो बलोचिस्तान खे हिननि खे ॾंडा वठा ॾियूं त जेको आहे सो पाकिस्तान खां जुदा। वरी सिंध जो पाणी रोके छॾियो अथनि त हाणे सिंधी जेके सो दुश्मन थियनि मुल्क जा। इहो ज़ुल्म आहे असांजे मथां, इहो क़ुर खे छॾण जो नतीजो आहे। बहरहाल सो चए थो त जेको सो तस्वीर कायनात का दर्ज देने आई थी, सिर्फ मदरसों का निसाब बना दिया, मुर्दा कौमों को जिंदा करने आई थी, मुर्दों को बख्शाने पे लगा दिया। ए मुसलमानों ये तुमने क्या किया? छा कयो असां? अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झता फरमाए। मुंहिंजो प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे। इनशाला ही यूट्यूब ते ही दर्स जेको आहे सो मेहरान TV जे वेबसाइट ते अची वेंदो। वरी इनशाला जे ज़िंदगी रही त वरी ॿिए जुमे ते इनशाला मुलाक़ात थींदी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो।